घारे वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल जी टक्कर में नौजवान हयाती विञाए वेठो। क़ौमी शाहरा ते ट्रक ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में नौजवान बशीर अहमद चिबाट जी फौत थी वियो, जॾहिं त ज़ाहिद ख़ासकेली ज़ख़्मी थी पियो। पुलिस मौके ते पहुची लाश तहवील में वठी रूरल हेल्थ सेंटर पहुचायो। कंबड़ जे नौजवान फोती कोटा तहत नौकरी ॾियण जी अपील कई आहे। कोट अलाबख्श उजण जे नौजवान गुलाम हुसैन उजण चयो त संदसि वालिद खादिम हुसैन उजण पुलिस कांस्टेबल हो। हुन चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते फोती कोटा बहाल थियण बावजूद खेसि कोटा तहत नौकरी न पई ॾिनी वञे। नौजवान गुलाम हुसैन उजण मुतालबो कयो त फोती कोटा तहत नौकरी ॾेई संदसि बेचैनी ख़तम कई वञे। साहब पुलिस में कांस्टेबल हुयो जेको ड्यूटीअ दौरान फौत थी वियो साईं गंबड़ थाणे ते। उन खां पोइ उनजे फौती कोटा तहत मां साईं काफ़ी नौकरीअ जे लाइ कोशिशि कई, ऑफिसुनि में वियुमि, कागज़ ठाराया, तालीम क्लियर कई। हिन वक़्तु हर ऑफिस में साईं कोई बि मूंखे जेको आहे मदद करण लाइ तयारु कोन्हे को, ऐं मूंखे जेको आहे मां इहो ई चवां थो त मूंखे फोती कोटा ते नौकरी ॾिनी वञे। पनियाकल में शहरियुनि पारां पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। बेनज़ीर कॉलोनी जे रहवासी ने उस्ताद अब्दुल्ला कोराई, मोहम्मद परल चाचड़ ऐं ॿियनि चयो त एएसआई रियाज़ कोराई ऐं ॿियनि एहलकारनि खीर जे वापारी अलाबख्श चाचड़ खे घर मां खंबे हाफ फ्राए करण बाबति कूड़ा केस दाख़िल कया। हुननि चयो त पुलिस पुरत जे खीसे मां 1 लख रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वई आहे। शहरियुनि मुतालबो कयो त करप्ट एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वापारी अलाबख्श चाचड़ सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।